दातू सहारो ॾिए, पेरनि ते बीह नथो सघीं। बुढ़ा खान पेरनि त पंहिंजनि ते बीठो आहियां, सहारो वञी सूबेदार खे ॾिजांइ। हा बाक़ी जेकॾहिं मरी वञा त पोइ मुंहिंजो लाश बचल खान खे पुॼाइजां। दातू यार, धक तोखे था लॻनि, ईज़ाउ मूंखे थो अचे। जे मेहूं अथई त ॿुधाए न। बुढ़ा खान मेहूं आहिनि या न आहिनि, उहो साम्हूं सूबेदार वेठो आहे न, उहो पुछे। तूं हिन मामले में न अच त भलो आहे। अच्छा यार दातू दे हाल ठीक तो आई न, बचाव है न? आसूदा मल सूबेदार पंहिंजी पर में मारे चुको आहे, पाणी ॾेई ॾेई मारे थकिजी अची वीचारो कुर्सीअ ते किरियो आहे। चो सूबेदार खान मुड़स खे पानी ॾेई ॾेई मारियो थी, निदिर को सम्झो थी छा? या फूकणे में हवा निकिरी वेंदई सम्झी? अञा राणो राणी मुल्क में आहे, ॿुधाए छो मारियो अथसीं एतिरो? दातू पंहिंजो ॾोह पाण ॿुधाईंदो। ॿुधाए दातू 10 मेहूं ॾे थो? 10 मेहूं तो घुरे न, खीसे में 10 रुपया अथई पैसा त मूंखे ॾे त ॿुधायां। अच्छा ही वठ ॾे। हाणे घुर वापस ॾ तॾहिं आहे घुर न। दातू मुंहिंजा 10 रुपया ॾे। सूबेदार साहब हाणे ॻाल्हि का सम्झ में आई? तोखे आई सम्झ में? मूंखे आई न बाबा, तॾहिं तो चवां तोखे सम्झ में न आई। जेको 10 रुपया तोखो हिते वठी पेट में गिड़कायो उहो तोखे 10 में ॾींदो, इहो थी हुकुम। माना त 10 मेहूं दातू वटि आहिनि ऐं विकिणी खाई खपाईंदो। अरे खणी चो खट त 10 मिंट में दातूअ जो लाश खणो। छो खट ते तो खणाएसि? दातूअ तुंहिंजो ॾाढो मारियो आहे? कानून तुंहिंजे पीउ जो आहे जो हमरा खे एतिरो मारियो अथई? इहो वञी एसपी साहब खां पुछ। राय पंहिंजे एसपी साहब खे। एसपी साहब तोखे चयो आहे त वतनाक माण्हू मारींदो। बचल खान जेकॾहिं दातूअ खे ज़िंदा ॾिसणु चाहीं थो त हिनखे चओ 10 में मोटाए ॾे। सूबेदार जे तूं बि पंहिंजे जिस्म ते कानून जी वर्दी ॾिसणु चाहीं थो त दातूअ मां हथ कढ। तो जेतिरो कानून मां बि ॼाणा थो। न फरियाद लिखई न फरादी ज़ाहिर आहे। दातूअ सां दुश्मनी बाक़ी तुंहिंजी आहे कहिड़ी? ॿुधाए। मियां सूबेदार खान, जिद में ॻाल्हि गौड़ी थी वेंदई, दौड़ी तोजे खणण खां वठी वेंदई। मियां बचल खान राज जो चङो मुड़ुसु आहे। राज खे जीअं उठाड़े विहाड़े, सम्झी? ॻाल्हि खे सम्झी कमु ठाहे। चङो मुड़ुसु आहे त वॾे ॾोहारियुनि जो पासो खणंदो। ॾोहारी दातू न, तूं आहीं। ॾोहारियुनि जो भर चलो थी, दातूअ ते डंडा वसाया थी। जेतिरो तूं कानून ते अमल करण वारो आहीं त वञी मास्तर शफ़न जी मह मोटाया ऐं कच्चे मां वञी चोर ॿधी खणी अच। उन्हनि सां बि साॻी वारदात कर जेका दातूअ सां कई थी। दातूअ खां मेहूं वठी पोइ बि हिनखे चालान कंदो, छॾींदोमांसि कोन। मंझराए भला दातूअ खां मेहूं, मारेसि दिल मन ते। ऐं जे पोइ बि दातूअ मेहूं न मञूं त पोइ ही सॼो राज तोखे चौकीअ खां ॿाहिरि कढी ईअं मारींदो जीअं तूं दातूअ खे मारियो आहे। न बचल खान न, इहा ना इंसाफ़ी आहे। सूबेदार मूंखे दिल ते मारियो आहे। मां सिर्फ़ हिकु लठ हणंदोसांसि, हिकु। जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते मूं वांगुरु बीह वियो न त हे मुंहिंजो मुड़साणो वाइदो आहे। 10 जे बजाए 20 में ॾींदोसांसि। सूबेदार साहब, आछू मल अॼु ॿुधायूं थो वञई, अॼु खां पोइ दातू खान जे मथां आङुर बि उभी न कजाए, ॾिठो कोन थींदी। बचल खान, दातूअ खे तूं भले वठी वञ, बाक़ी तोसां अची मां उतां किथे ॻाल्हाईंदुसि।
उता का मुझी आहे ही कोन हे राज जी उता का ये राज अचण ॾेई भली अचिजां। जंहिंखे मुड़ुस माण्हुनि जो क़दुरु कोन्हे को वो असांजी उताक ते अची छा कंदो। ही निमक हरामनि जो यार आहे जेके असांजो निमक खाई निमक हरामी करे विया। दुखनि सुखनि में साथ निभायो मुर्की मरकी महल मल्हायूं बेशक